अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल दुलाब जी नेक्स्ट एपिसोड जी दोस्तों पूरी अपडेट पूरी मालूमात तव्हांखे अॼु रिव्यू कंदासीं। ड्रामा सीरियल दुलाब जे अचण वारे एपिसोड में गुलपरी खे वठण में कामयाब थी वेंदो सोढल जुमे जे ज़रिए ऐं राज़न वारा ककर जी भेण खे वठण में कामयाब थी वेंदा। उतां मुराद जेको आहे संग चटी वठण में जंहिंमें कादन वारनि जे मथां ज़ोर रखंदो। छा इहो सच आहे? मंसूर खान बि अॻी किस्त में छुटी यानी जेल मां रिहा थी वेंदो? आख़िर छा थींदो छा न थींदो सॼी अपडेट्स ॾींदासीं हिन नंढिड़े वीडियो में। इनखे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं थी सघे दोस्तों असांजे हिन यूट्यूब चैनल उदासी टेक खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, यानी उदासी टेक्निकल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा। हलूं था जी अपडेट जी तरफ़ दोस्तों। सोढल तमामु जल्द जेको आहे जुमे खे गितारे ऐं इन खां पक वती अथई ऐं इन खां जेको आहे गुलपरी जो पतो वठी उन खे नियापो मोकिले उन खां उतां जेको आहे रज़न वारनि जे क़ैद मां छॾाइण में कामयाब थी वेंदो। ऐं राज़न वारा बि ख़ाली मोड़ तां कादन वारा जेको आहे कोन ॾींदा, ककर जी भेण यानी कूंज उनखे कोन ॾींदा, छो त उन्हनि खे भउ आहे अगरि हिननि जे हवाले कईसीं ही मारे बि छॾींदा ऐं छोकिरी सां वाइदो कयोसीं त वापसि असां न कंदासीं, तोखे हितां निकिरण जी वाट ॾींदासीं। ऐं मुराद वारनि खे वरी ज़बान ॾिनी आहे त तव्हांखे संग चटी ॾींदासीं जे छोकिरी असां खां निकिती। इन जे करे ॿिन्ही धुरनि खे ख़ाली मोटायूं ऐं जेको आहे न कादन वारा छोकिरीअ खे ॿी वाट ॾींदा या मंसूर खान वटि पुॼाईंदा ऐं अहिड़े हिसाब सां कमु थींदो। तमामु जल्द सोढल इहो कमु करण वारो आहे गुलपरी वारो।